अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिर मिठू और बाबा अल्लाह मौजू कलाम। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। तोखे दिलि में विहारियां, तोखे दिलि में विहारियां, तूं अखियुनि ते हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। मोहबत बि कमाल जी थी अचे, मोहबत बि कमाल जी थी अचे, पंहिंजी मोहबत बेमिसाल हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। जेको महसूस करियां थो ओ, जेको महसूस करियां थो ओ, पहुचे थो ताईं ओ कीअं हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। केरु मोहबत करे थो उनखे, केरु मोहबत करे थो उनखे मोहबत ॾिजे, पर उनजो निभाइणु हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे। मोहबत जंहिं ते नाज़ुल थिए, मोहबत जंहिं ते नाज़ुल थिए, इहा दिलि ख़ासि हूंदी आहे हुजे। अगर तू मुझे गॾु हुजे त कर्म जी वेंटिया हुजे।